अॼु असां MA फाइनल पेपर 9th बी जे सिंधी नाविल नवीसीअ में हरी मोटवाणीअ जे योगदान जे बारे में पढ़ंदासीं। श्री हरी मोटवाणी कूंज मैगज़िन जा संपादक हुआ ऐं कूंज मैगज़िन जे करे ॼातल सुञातल हस्ती हुआ। श्री हरी मोटवाणीअ पंहिंजे जीवन काल में लॻभॻि 6 नाविल लिखिया जेके शाया थी आया आहिनि, जंहिंमें आहिनि पहिरियों अबो 1988 ईस्वी में, ॿियों अजो 1990 ईस्वी में, टियों पाणीअरा पखी 1993 ईस्वी में, चौथों ॿाहिरि निकिरण जो रस्तो 1995 ईस्वी में, पंजों कूरो सच 2000 में ऐं भंगार 2004 में। हरीअ जो अबो नाविल सिंध जे सियासी पस मंज़र खे साण करे हले थो। पंहिंजे अखियुनि सां ॾिसण बिना हिन नाविल में विरहाङे जो जेको चिट लेखक चिटियो आहे सो हक़ीक़ी पियो नज़र अचे। सिंधूअ सां हरीअ जो हड मास जो रिश्तो आहे जो कॾहिं मिटजणु नाहे। सिंधूअ लाइ संदसि जज़्बो कॾहिं कॾहिं पागलपणे जी हद खे वञी रसे थो। लेखक पाण असुल लाड़काणे जे नवां तक मोहल्ले जो रहवासी हो, जिते ई हू नंढे मां वॾो थियो। नाविल जी शुरूआत बि लाड़काणे जे पस मंज़र सां थिए थी। मुखी नारायण दास पंहिंजी औताक ते सुम्हियो पियो हो। गर्मीअ सबबि हर अखि खुली पई वियसि। लाड़काणे जी गर्मी बि पंहिंजे नाले सां हुई। नानक झिली लोॾींदे जूटा पे खाधा। औताक खां ॿाहिरि निम जे वण ते कांवनि जी कां चालू हुई। लेखक नाविल में लाड़काणे शहर जे घिटियुनि, मकाननि, किरदारनि खे निहायत जज़्बाती छुहाव सां पेश कयो आहे। ॻोठनि जी औताक, हुको, झिली, बानो, मुखी ऐं पैंच वग़ैरह अहिड़ीअ तरह आयल आहिनि जो उहे हक़ीक़ी पिया ॾिसनि। लेखक इन नाविल जा 4 बाब 1945, 1946, 1947 ऐं 1948 ईस्वीअ में शाया थिया आहिनि ऐं लेखक इन में नाविल में क़ौमी अॻवाननि गांधी, नेहरू, जिन्ना सां गॾु सिंधी नेताउनि जयराम दास, दौलतराम, चोइथराम गिदवाणी, घनश्याम शिवदासानी ऐं पर्चे विद्यार्थीअ खे नाविल निगार किरदारनि जे रूप में पेश कयो आहे। लेखक जे इन नाविल में मुख्य किरदारु मुखी नारायण दास ई आहे ऐं सॼो नाविल मुखी नारायण दास जे इर्द गिर्द घुमे थो। जीअं महात्मा गांधी भारत में बापू करे चवाईंदो आहे, तीअं मुखी नारायण दास पंहिंजे मोहल्ले में अबो करे चवाईंदो हो। ॿिन्ही जो क़त्ल साॻिए ॾींहुं 30 जनवरी 1948 ईस्वी में थियो आहे, जेको शहादत जो ॾींहुं बि मञायो वञे थो। इन्हनि जी शहादत जो बुनियादु भारत जो विरहाङो हो। हरी मोटवाणीअ जो अजो संदसि ॿियो नाविल आहे। हिन ई नाविल ते खेसि 1995 ईस्वी में साहित्य अकादमी अवार्ड हासिल थियो। हरी मोटवाणीअ खे अजो नाविल लिखण लाइ सिंधीअ जे हिकु शाइर आंचल जी हिकु कविता आमदा कयो। लेखक चवे थो, हिन नाविल लिखण जी प्रेरणा मूंखे ईश्वर आंचल जी उन कविता मां ई मिली जा पहिरीं अलका में, पोइ आज़ादी मैगज़ीन में, कूंज में ऐं हींअर सरहद जे हुन पार सिंधूअ मां निकिरंदड़ लतीफ़ मैगज़ीन में शाया थी आहे। लेखक ख़ुदि बि इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त इन ई सूरत हाल खेसि बेआराम बणाए छॾियो ऐं ईअं ई अजो नाविल जी तहक़ीक़ थी। हू नाविल जे मुहाग में लिखे थो, मां पिणु सिंधी जातीअ जो अंग आहियां, तंहिं करे मुंहिंजी जातीअ जो मुंहिंजो ॾुख सूर आहे। मुंहिंजी जातीअ जो सम्मान मुंहिंजो सम्मान आहे। मूं पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार नाविल जे हीरे मोहन मार्फत ज़ाहिर कयो आहे, जेको ख़ुददार सिंधीअ जो इज़हार आहे। नाविल में सिंधियुनि जो भारत में अचणु ऐं कैंपुनि जी जलीली हयाती ॻाढ़ींदे ॾेखारियो वियो आहे।
हिन नाविल जो नायक मोहन हिकु ख़ुददार शख़्स ॾेखारियो वियो आहे जेको पंहिंजे माउ पीउ सां गॾु विरहाङे खां पोइ भारत में आयो आहे ऐं हिन नाविल ॾेखारियो वियो आहे त मोहन सिंध में काफ़ी सुखियो सताबो हो, पर हिंदुस्तान में अचण खां पोइ धंधनि में घाटा पाइण सबबि ही ॾाढो ग़रीबीअ सां गुज़रान करे रहिया आहिनि। मोहन पंहिंजे नौकरीअ जी तलाश थो करे। मोहन जी माउ इन ग़म ऐं सदमे में परलोक पधारजी थी वञे ऐं मोहन अजय जी तलाश में भिटकी रहियो आहे। सेठ खां जॾहिं कर्ज़ घुरे थो त सेठ चएसि थो त तव्हांखे रोज़गार ऐं जो ॾियण जो मतिलबु इहो आहे त तव्हांजी हर का घुर्ज पूरी करण लाइ ॿधल आहियूं। ॿियो त अमीर सिंध मां भॼी आया आहियो, सुभाणे हितां भॼी वञो त पोइ असांजी रक़म केरु चुकाईंदो? हिन जो सॼो वजूद ई दुॾी थो वञे। तव्हां सिंध मां भॼी आया आहियो जुमिलो हिन जे वजूद खे छेऊं छेऊं करे थो छॾे। पर लेखक मोहन खे शोभा सां मिलाए नाविल खे सुखांत ॾिनो आहे। हरी मोटवाणी जे पाणीअड़ा पखीअ में सिंधूअ जो पस मंज़र ॾेखारियो वियो आहे। हिन नाविल जे नायक हिकु हिंदू आहे ऐं नायिका हिकु मुसलमान आहे। हिन नाविल में नायक हिंदू ऐं मुस्लिम जो प्यारु ॾेखारियो वियो आहे। नायिका ॾाढी ख़ूबसूरत ॾेखारी वई आहे, जंहिंजो ॾाढो ई ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो वियो आहे। नाविल जे पहिरें हिसे में शेवक नायक ऐं जीनत नायिका जी प्रेम कहाणी आहे। इन्हनि जी प्रेम कहाणीअ सबबि शेवक खे ॻोठु निकाली मिले थी ऐं जीनत मोहबत ख़ातिर ॾंड में टिपो ॾेई आपघात थी करे। नाविल जो ॿियो हिसो कलकत्ते जे पस मंज़र खणी आयो आहे। हिन में हिकु नायक हिकु बंगाली छोकिरीअ सां प्यारु करे थो ऐं हुन सां शादी करे थो, पर अंत में ॿई वञी करे सिंधूअ में टिपो ॾियनि था ऐं इन रीति हिन नाविल जो दुखांत अंत कयो वियो आहे। हरी मोटवाणीअ जो अॻियों नाविल आहे ॿाहिरि निकिरण जो रस्तो। हिन जे अॻियनि शाया थियल नाविलनि खां बिल्कुलु अलॻता खणी अचे थो। लेखक हिन नाविल में सेक्स जी अहमियत खे मौज़ूअ बणाए हिन नाविल जी तख़लीक़ कई आहे। नाविल जे नायक हिकु जवान आहे जेको सेक्स ऐं वासना खां पीड़ित आहे ऐं उनखे पूरो करण लाइ उहो घणेई कोशिशूं थो करे पर नाकामयाब थो रहे। हरीअ जा पोयां ॿ नाविल कूड़ो सच ऐं भंगार ॿई रवाज़ी नाविल आहिनि। कूड़ो सच नाविल उल्हासनगर जो पस मंज़र आहे जेको कैंपुनि जी हयातीअ जो चिट चिटे थो। हरी मोटवाणी पंहिंजे नाविलनि में फ़न तरफ़ सुजाॻ न रहियो आहे। हू भावनाउनि जे वहिकिरे में वञे थो। ॿोली तरफ़ घणो सुजाॻ कोन्हे। उर्दू, पंजाबी, बंगाली ऐं हिंदी नाविलनि में लॾ पलाण ऐं जलावतनीअ जा केतिरा ई फ़नाइता चित मिलनि था, पर हरीअ जा नाविल फ़न खे रसी कीन सघिया आहिनि। हूअं बि नाविल इंसानी ज़िंदगीअ जी वसीअ तस्वीर हुअण सबबि गहरे अनुभव, ॾूर निगाह ऐं तख़लीक़ी मुशाहिदे जी तक़ाज़ा करे थो। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻियां।